जी नाज़रीन, साउथ अफ्रीका में रोज़गार जे सांगे वियल रवि कुमार नाले शख़्स के PTI जे MNA जयप्रकाश उकराणी जे भाइरनि बांदी बणाए छॾियो आहे। इन सिलसिले में कराची प्रेस क्लब जे अॻियां मेघवाड़ यूथ फोरम जे पारां एहतजाज कयो पियो वञे। एहतजाज में शामिल अॻुवाणनि सां ऐं उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। मुझी बज़ाते ख़ुद रवि से पहिरें ॾींहं खां यकीन कंटिन्यूस गाल थींदी आई है। उन खां पोइ रवि जो जेको इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहे जंहिं सॼो केस कंडक्ट कयो आहे, मुंहिंजी उन सां बि ॻाल्हि थी आहे। रवि ते सिर्फ़ु इहो इल्ज़ामात हुन वटि चाबियूं हुयूं, लेकिन उन गोडाउन जो इंचार्ज हिकिड़ो ॿियो छोकिरो भीषम हो, जेको मुंहिंजे ख्याल में 45 खां 50 लाख रुपया ॾेई उतां निकिरी आयो। हाणे उन ते सिर्फ़ु इल्ज़ाम इहो चाबियूं आहिनि। हू रहे थो 15 किलोमीटर खां परे, गोडाउन ॿिए पासे आहे। गोडाउन जा जेके ताला बि टुटल आहिनि, उते चौकीदार आहिनि, उहे उन में मलबस आहिनि। इन्वेस्टिगेशन ऑफिसर इहो चए थो त असांजे हिसाब सां जेको रवि कुमार आहे असांजी इन्वेस्टिगेशन मां फ्री आहे, असां फाइनल रिपोर्ट ठाहे उते जमा कराए छॾी आहे। हाणे इहो PTI जो जेको जयप्रकाश उकराणी MNA आहे, उनजो भाउ आहे गुरमुख दास। लॻे त ईअं ई थो त हिननि खे मज़लूम तबिके जा माण्हू या मिसकिन तबिके जा माण्हू उन्हनि खे नौकिरी जो झांसो ॾेई, नौकिरी जी लालच ॾेई मिसकिन माण्हुनि खे हितां वठी वेंदा आहिनि। उते पोइ चोरी जा ड्रामा करे उन्हनि खे चवंदा आहिनि असांखे 25-50 लाख रुपया ॾियो, जे न त पाकिस्तान वञणु कोन ॾींदासीं। पासपोर्ट उन्हनि जा ज़ब्त करे छॾींदा आहिनि। एतिरे क़दुरु जो हुनखे इहो चयो आहे त पंहिंजो पाण खे मारे छॾ, तोखे पैसा माफ़ आहिनि। इहो एॾी खुली बदमाशी आहे। इहो बदमाशी ते हलणु कोन ॾिबी। सिविल सोसाइटी जा माण्हू, मेघवाड़ कम्यूनिटी जा माण्हू सभु हिते अची गॾु थिया आहिनि। सॼी सिंध में एहतजाज थींदा, रोड ब्लॉक थींदा इंशाअल्लाह, जेसिताईं रवि वापसि न ईंदो। इहो ॿुधाइजो त रवि तव्हांजे छा थो थिए ऐं उनजे छो बांदी बणायो वियो आहे, इन जे करे उनजो छा मुतालबो आहे, उहे कहिड़ा इल्ज़ाम तराशी कनि था ऐं उन इल्ज़ामनि में केतिरी सदाकत आहे। अस्सलाम वालेकुम। गुज़िरियल 18 महीने खां रवि सेनेगल में उते आहे, जॉब कंदो आहे। ये PTI जो MNA आहे, जेको जयप्रकाश हिन जे भाउ गुरमुख दास जी कंपनी आहे, उन में कमु कंदो आहे अकाउंट जी पोस्ट ते, कैशियर हो ते। उन खां पोइ हिन गोडाउन में 8 महीना अॻु में को चोरी थी वई। उनजो इल्ज़ाम हिकिड़ो रवि ते लॻायो, हिकिड़ो हिन ॿिए माण्हू ते लॻायो। ॿिए माण्हू खां हिननि 50 लाख रुपया भराए वरिता आहिनि, ॿियो हिन ते लॻायो। हिन ते इल्ज़ाम सिर्फ़ु इन जे करे लॻायो वियो, हे ग़रीब मिसकिन माण्हू आहे, हिन वटि सिर्फ़ु गोदाम जी चाबी हुई। ठीकु आहे। उन खां पोइ उते पुलिस खे इन्वेस्टिगेशन थी, ॿियूं थियूं, को बि हुनखे साबित थी न सघी चोरी हुनखे। उन्हनि खां पोइ हिन पासपोर्ट हिन जो ज़ब्त करे मुसलसल 8 महीने खां उनखे कमु कराई रहिया आहिनि। उन खां पोइ हिनखे रिलीज़ कोन था कनि। असां मुसलसल हिननि खां राब्तो कयो, असां सां बि ॻाल्हि करण लाइ तयारु कोन आहिनि। मां असल में हर अक़ल जे नुमाइंदे खां असांजो राब्तो थियो आहे। इहो मसइलो कोई हल करण लाइ तयार ई न आहे। असांजी ख़ुदि हुननि जे मालिकनि सां ॻाल्हि थी, मालिकनि चवनि त सिर्फ़ु असांजो दीन ईमान असांजो पैसो आहे, ॿियो कुझु न आहे। असांखे पैसा तव्हां भरे ॾींदा त छोकिरो तव्हांजो रिलीज़ कंदासीं। चोरी त साबित कोन थी आहे, दहशतगर्दी आहे, हुनजी बदमाशी आहे, गुंडा आहिनि, दहशतगर्दी आहे हुननि जी। मुसलसल हुननि खे रोके वेठा आहिनि हुते। हा, हुनजी एग्रीमेंट असांजो 10 महीने ते हुनखे वापसि अचिणो, हुनजो टिकेट ई 10 महीने ते हिननि कोन मोकिलियो। 10 महीननि खां पोइ, हिकिड़े महीने खां पोइ हिन ते इल्ज़ाम लॻायो। इल्ज़ाम लॻाइण खां पोइ मुसलसल हुकम कंदो रहियो। उनजे हवाले कैश, उनजे हवाले बैंक, उनजे हवाले ऑफिस, उनजे हवाले हुई। अगर उन में कैश अमाउंट घटि थी आहे त असां उनजे भरी ॾियण लाइ तयारु आहियूं। बिल्कुलु। गोदाम में चोरी थी, उनजो चौकीदार ज़िम्मेवार हूंदो न, ॿियो कंहिंखे बि उन ठारायो। उन चौकीदार, उन्हनि जो पंहिंजो ट्रांजेक्शन वारो हिकिड़ो माण्हू आहे उते, ॿियो अलॻि रखियल आहे। उन्हनि को उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई, चवंदो आहे उहो अफ्रीकन, उन्हनि जे ख़िलाफ़ु को कार्रवाई न कई। असां मोहतरम चीफ जस्टिस साहिबु, असां मुतालबो कयूं था, वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान खां मुतालबो कयूं था, वज़ीर आला सिंध सां मुतालबो कयूं था, जीम करे मुंहिंजे बच्चे खे रिलीज़ करे हितां पाकिस्तान थो वञे। महिरबानी। रवि प्रकाश जेको आहे उनजो तालुक ढिलियार शहर आहे, तालुके खेपरे में, उतां जो आहे। ऐं हीअ गुज़िरियल 18 महीननि खां ॾखण अफ्रीका में उते जेको ही जयप्रकाश ऐं उनजो भाउ जेको गुरमुख आहे, उन्हनि जी कंपनी में जेको आहे सो उते नौकिरी करे रहियो हुयो। ऐं गुज़िरियल 18 महीननि खां जॾहिं नौकिरी कई पई त 8 महीननि खां जेको आहे हिन जे मथां इहो आहे चोरी जो इल्ज़ाम लॻायो आहे। ऐं उतां जी इन्वेस्टिगेशन वग़ैरह बि थी चुकी आहे। ऐं चोरी जो इल्ज़ाम हूंदे ऐं जेको आहे इन्वेस्टिगेशन में बि जेको आहे सो साफ़ थियो आहे ऐं अहिड़ो को बि इल्ज़ाम हुन ते साबित न थियो आहे। तंहिंजे बावजूद बि हू बग़ैर जेको आहे सो पघार जो उते गुज़िरियल 8 महीननि खां उते हिन खां कमु वठी रहिया आहिनि ऐं को पघार नथा ॾियनि ऐं उनजो जेको पासपोर्ट वग़ैरह ज़ब्त कयो वेठा आहिनि ऐं चवनि था त जेको आहे सो तूं जेको आहे सो असांखे पैसा
जेको सो चोरी थी आहे इहो भरे ॾे ऐं न त असां तोखे जेको आहे सो हिते मारे छॾींदासीं या छॾींदासीं कोन, तूं हिते ई ख़तमु थी वेंदे, जेलनि में तोखे साड़ाए माराए छॾींदासीं वग़ैरह वग़ैरह। इन क़िस्म जूं जेके सो उनखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं उन सां को बि क़ानूनी तरीक़े सां ऐं अख़लाक़ी तरीक़े सां उन सां पेश न पियो अचो वञे। असां जेको आहे सो हिते मुतालबो इहो कयूं था जेको ही जयप्रकाश छोकराणी जेको MNA आहे पंहिंजो PTI जो ऐं उनजो भाइर वग़ैरह जेके आहिनि ऐं जेको पाकिस्तान गुरमुख जेको आहे ऐं पाकिस्तान जेको आहे सो हिंदू काउंसिल जो जेको चेयरमैन आहे उन्हनि खां जेके बि सेठिया आहिनि उन्हनि खे असां इहो चऊं था त महिरबानी करे इन्हनि सां जेको आहे सो इंसाफ़ कयो वञे ऐं उन सां जेको आहे सो जेके बि उनजे मथां इल्ज़ाम आहिनि उहे जेकॾहिं क़ानूनी तौर ते जेके साबित थियनि था त यकीनन उन ते साबित थींदा। असां उनजी को पज़ीराई या पुठभराई नथा कयूं, पर ॻाल्हि इहा आहे त उन ते जेको गैर क़ानूनी ऐं बदमाशी वारे तरीक़े सां जेको उन जेको रवैयो पेश कयो वञे थो असां उनजी जेको आहे सो मुखालफ़त कयूं था ऐं उनजी मज़ामत कयूं था ऐं असां इहो चऊं था त उनखे जल्द खां जल्द पाकिस्तान आंदो वञे। हिते जेके आहियूं असां जेके बिरादरी जा आहिनि जो PU आहे या जेके ॿिया दोस्त आहिनि असां उन्हनि सां मिलिया आहियूं। ई जेके MNAs आहिनि MPAs आहिनि ई जेके आहिनि इन्हनि सभिनी सां मुलाक़ात कई आहे। इन्हनि खे असां गुज़िरियल 2-3 महीननि खां असां इन्हनि खे रड़ियूं कयूं पिया पर ही केर बि असांजी का ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहिनि।